नाज़िन मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे वधिक 76 मरीज़न दम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे वैनाक टीवी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट साईं? जी, नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल गुज़िरियल 24 कलाकनि जे अंगनि मुताबिक़ हिन वक़्तु 24 कलाकनि जे अंदरि 76 अमवात कोरोना जे करे रिपोर्ट थियूं आहिनि। 41 ॼणनि जूं जेके अमवात आहिनि उहे वेंटिलेटर ते जेके पेशेंट्स हुआ उन्हनि जी अमवात रिपोर्ट थियूं आहिनि। जेकी शरह जेके केसिस जी आहे, पॉज़िटिव केसिस जी, उहा शरह में बि काफ़ी घटिताई आई आहे। तक़रीबन नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर मुताबिक़ 1% नई आहे शरह थी चुकी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 40,000 खां मथे टेस्ट थिया। उन में 1,303 ॼणनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। मुल्क में अगरि वेंटिलेटर जी सूरत ते जेके अंगखर आया आहिनि उन मुताबिक़ मुल्तान में 48% वेंटिलेटर ऑक्यूपाइड आहिनि, लाहौर में 27%, बहावलपुर में 26%, इस्लामाबाद में 21% वेंटिलेटर ऑक्यूपाइड आहिनि। कराची जे हवाले सां ऑक्सीजन बेड जी जेकी तफ़सीलात फ़राहम कई वई आहे, उनमें 30% जेके ऑक्सीजन बेड आहिनि ऑक्यूपाइड आहिनि। मुल्तान में बि 30% आहिनि, हैदराबाद में बि 30, पेशावर में बि 30। हिन वक़्तु जेके टोटल एक्टिव केसिस आहिनि, जेके मजमूई तौर ते हिन वक़्तु जंहिंमें कोरोना पॉज़िटिव आहे उनजी केसिस जी जेकी तादाद आहे उहो 44,236 आहे। इहे साॻी रीति अगरि जेके 41,824 जेके टेस्ट थिया आहिनि गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि, उन मां 13,972 टेस्ट सिंध में थिया आहिनि ऐं पंजाब में 11,497, खैबर पख्तूनख्वा में 10,335 ऐं इस्लामाबाद में 3,682 टेस्ट थिया आहिनि। मजमूई तौर ते जेके केसिस जेके कोरोना मां रिकवर थिया आहिनि नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर मुताबिक़ गुज़िरियल 1 साल जे अंदरि 8,71,669 के जेके पेशेंट्स आहिनि उहे सिहतयाब थिया आहिनि। कल्ह MCSC जे फ़ैसिलो थिया, उन में इन मौजूदा जेकी कोरोना जी सूरत हाल जे पेश नज़र काफ़ी नरमियूं बि कयूं वयूं आहिनि ऐं हफ़्ते जे अंदरि जेकी 2 ॾींहं ऐं जेकी मार्केट बंदि करण जो फ़ैसिलो उहो हाणे 1 ॾींहं ते महदूद कयो आहे ऐं इख्तियार सूबनि खे ॾिनो आहे त उहो 1 ॾींहुं कहिड़ो हुजे। ऑफिसिस में जेकी हाज़िरी हुई जेकी 50% ताईं कोरोना जे करे रखी हुई, हाणे हुनखे 100% ताईं यकीनी बणाइण जो बि फ़ैसिलो कयो आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।